अस्सलाम वालेकुम दोस्तों, अॼु असां तव्हांखे ॿुधाईंदासीं डॉक्टर एक्यू खान स्कूल में जेके स्कॉलरशिप्स आयूं आहिनि उन्हनि जे बारे में। ही स्कॉलरशिप्स क्लास 5, 6, 7, 8 पढ़ंदड़ या पास थियल शागिर्दनि लाइ आहे। ही स्कॉलरशिप ॿिन्ही स्कूलनि लाइ आहे, पब्लिक या सरकारी। हिन लाइ शागिर्द जी उमिरि 10 खां 16 साल ताईं हुजे। शागिर्द जो एडमिशन मेरिट जी बुनियाद ते थींदो। शागिर्द खे टेस्ट ऐं इंटरव्यू ॿई ॾियणा पवंदा। इम्तिहान सिंध बोर्ड या ऑक्सफर्ड जे सिलेबस मां थींदो। टोटल 100 मार्कूं आहिनि, जंहिंमां इंग्लिश, उर्दू, मैथ ऐं साइंस जूं 25 मार्कूं आहिनि। ही टेस्ट तक़रीबन सिंध जे सभिनी शहरनि में आहे। www.aqkicampus.com.pk ते वञी तव्हां फॉर्म फिल करे था सघो। 1000 रुपीज़ फॉर्म जी फी आहे ऐं फॉर्म पियारण जी आख़िरी तारीख़ 20 फरवरी 2023 आहे। अगर तव्हांखे असांजी वीडियो इंफॉर्मेटिव लगी तो इनके लाइक कयो ऐं वधीक अहिड़े इंफॉर्मेटिव वीडियोस लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो।